गोला जारी है। यूसुफ डाहरी मोरी वट तेज रफ्तार कार रोडी कैनाल में किरी पई है। 4 नौजवान बुरी वयान जिनकी गोला जारी है। बुरी वेलन में मोरवासी शाहरुख रहमानी, वसीम रहमानी, तलहा रहमानी, किफातुल्ला बुर्डो शामिल आहिनि। वाक़ई इतलात नौजवान जा वारस पहुची विया आहिनि। 2 ॼणनि खे बचाए वियो आहे। 2 जी ॻोल्हा जारी आहे। रेस्क्यू ज़रियनि जो अहिड़ो चवणु आहे। वसीम रहमानी ऐं तलहा रहमानी खे ज़ख़्मी हालत में बचाए वियो आहे, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ ॾिसां त मनोड़ो में यूसुफ डाही मोरी वटे तेज़ रफ्तार कार रोहिड़ी कैनाल में किरी पई आहे। 4 नौजवान बुॾी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। इन हाल सां तफ़सील मालूम कंदासीं। मनोड़ो मां केटी न्यूज़ रिपोर्टर गुलमोहन भट्टी खां। जी गुलमोहन, छा तफ़सील आहिनि? जी ज़ुबैर, मैं बुधाईंदो हलां त मनोड़ो भरिसां रोड़ी कैनाल जी यूसुफ डारी मोरी वटां तेज़ रफ्तार कार रोड़ी कैनाल में हली वई, जंहिंजे नतीजे में कार में सवार मोरवासी 4 ॼणा शाहरुख रहमानी, वसीम रहमानी, तलहा रहमानी ऐं कलीमुल्ला बुर्डो कार समेत रोड़ी कैनाल जी यूसुफ डारी मोरी में किरी पिया, जॾहिं त मक़ामी माण्हुनि 2 ॼणनि वसीम रहमानी ऐं तलहा रहमानी खे ज़िंदा हालत में ॿाहिरि कढी वरितो आहे ऐं 2 ॼणनि जी ॻोल्हा जेका जारी आहे। कार में सवार 4 ॼणा मोरो शहर जा रहवासी आहिनि, जेके मोरो खां बांदी तरफ़ कंहिं दावत में वञी रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो, जॾहिं त वसीम रहमानी ऐं तलहा रहमानी खे रोड़ी कैनाल मां ॿाहिरि कढण बाद जेको मोरो अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हुननि जो इलाज हलंदड़ आहे। जी वॾी महिरबानी गुलाम भट्टी तफ़सील ॾियण जे लाइ।